जय झूलेलाल दोस्तों। ॾियारीअ जो इहो रोशनी सां भरियल ॾिणु जेको आहे उन जूं तव्हांखे लख लख वाधायूं। जीअं ॾीए में रोशनी आहे, मालिक करे तव्हांजो जीवन भी रोशन रहे। माता लक्ष्मी जी कृपा हमेशा तव्हां मथां रहे। हटरिन जी पूजा सां तव्हांजे घर ऐं दुकान में बरकत हुजे और माता लक्ष्मी जो हमेशा वास रहे। ॾियारीअ जा 3 ॾींहं हूंदा आहिनि। कहिड़ा? ॾियारी, बड़, चंड। ॾियारी माता लक्ष्मी और भगवान श्री राम जी पूजा, उन खां पोइ बड़ देवता जी पूजा, और टियों आहे चंड, असांजे लाल साईं यानी झूलेलाल साईं जी पूजा और दर्शन। चालीहे जे मंदिर में 14 तारीख़ रात जो 9 खां 11 उहो ई मनमोहींदड़ नज़ारो, लाल साईं जो दर्शन, चादर ऐं पलव। त जरूर अचिजो। जय झूलेलाल। ॾियारीअ जूं लख लख वाधायूं।